अच्छा, असां डिस्कस कयूं पिया त लैंडलॉक कंट्रीज़ जेके आहिनि उहे एशिया में 12 आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि? अफ़गानिस्तान, काज़किस्तान। हाणे काज़किस्तान जेको आहे लार्जेस्ट मुस्लिम कंट्री आहे बाय एरिया। ठीकु आहे, जेका जेका इंफॉर्मेशन ईंदी वेंदी उहो तव्हां सां डिस्कस कंदो वेंदुमि। लार्जेस्ट मुस्लिम कंट्री बाय एरिया, यानी मुस्लमाननि जा जेका बि मुल्क आहिनि एरिया जे लिहाज़ खां वॾो में वॾो हे आहे। उर्दू में हिनखे असां या सिंधी में हीअं लिखंदा आहियूं, काज़किस्तान। ठीकु आहे। अच्छा, ॿियो आहे किर्गिज़िस्तान। यानी कि ठीकु आहे, अलॻि अलॻि हे टे थी विया कंट्री। उनखां पोइ ताजिकिस्तान, तुर्कमानिस्तान। ठीकु आहे, उनखां पोइ उज़्बेकिस्तान। अच्छा, उनखां पोइ लाओस, मंगोलिया। हाणे मंगोलिया जेको आहे इहो चाइना जे जेको आहे पाड़ेसरी मुल्क आहे ऐं तमामु वॾो आहे एरिया में। ऐं जेको गोबी डिज़र्ट आहे दुनिया जो ॿियो नंबर वॾो में वॾो डिज़र्ट, गोबी डिज़र्ट, उहो हिन में आहे। ठीकु आहे, वॾो में वॾो जेको डिज़र्ट आहे उहो कहिड़ो आहे? सहारा, उहो अफ्रीका में आहे। ऐं जेको सेकेंड लार्जेस्ट आहे गोबी डिज़र्ट, उहो किथे आहे? मंगोलिया में आहे। ठीकु आहे। सो हाणे असां काउंट कंदासीं 1 2 3 4 5 6 7 8। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ जेको आहे तो असांजो आहे आर्मेनिया। ठीकु आहे, उनखां पोइ असांजो भूटान, नेपाल। घणा थी विया? 1 2 3 4 5 6 7 8 9 ऐं 10 11 12 मूंखे हिन वक़्तु ज़हन में नथो अचे। जीअं ज़हन में आयो तव्हां सां मां शेयर करे वठंदुमि या नेट तो सर्च करे मां तव्हां ॾे ॿुधायां थो पियो। ठीकु आहे। सो इहे 12 जेके आहिनि इहे छा आहिनि? लैंडलॉक्ड कंट्रीज़ आहिनि। अच्छा, 12 जेको आहे उहो आज़रबाईजान आहे, जेको मां हिन में न लिखियो आहे, आज़रबाईजान। हाणे इहे जेके बि मुल्क आहिनि सेंट्रल एशिया जा, यानी कि जेको आहे विच एशिया जा, हाणे इहे सभु लैंडलॉक्ड कंट्रीज़ आहिनि। हाणे लैंडलॉक्ड कंट्री जो वॾो ज़बरदस्त जेको आहे सो गेम आहे, जंहिंजे करे जेका असांजी रूस हुई उहो टुटी वियो। जेको रूस आहे इहो त हिन वक़्तु नालो आहे। रूस जो पहिरियां जेको नालो हूंदो उहो हूंदो USSR। हाणे तव्हांजो इनखे मां हिस्टोरिकल बैकग्राउंड पढ़ायां थो पियो त हिननि जी छा इंपॉर्टेंस आहे, छाजे करे एॾो वॾो मुल्क यानी कि सुपर पावर। हिन वक़्तु अमेरिका आहे न, अमेरिका खां पहिरियों जेको आहे रूस हुयो। असल में रूस न हुयो, बेसिकली हुन जो नालो हुयो USSR। हाणे इन जो फुल फॉर्म पेपरनि में तव्हां खां पुछी सघनि था पिया, यूनियन ऑफ सोवियत। ठीकु आहे, यू सां यूनियन, एस सां सोवियत, सोशलिस्ट रिपब्लिक। ठीकु आहे, हे यू सां यूनियन, एस सां सोवियत, वरी एस सां सोशलिस्ट ऐं आर सां रिपब्लिक। हाणे इहो USSR हुयो जेको उन वक़्तु सुपर पावर हुयो। हाणे इनखे जेके हे हुया न लैंडलॉक कंट्रीज़, इन्हनि जे करे जेको आहे टुटण में वॾो हथु हुयो। छाजे करे? हाणे इन जे मथां हिते जेको आहे सो रशिया आहे। हिकु तव्हां खां हिन फुल फॉर्म पुछी सघनि था पिया। ॿियो इहो पुछी सघनि था पिया त जेको USSR टुटो हुयो उहो केतिरनि मुल्कनि में टुटो हुयो, यानी कि एॾो वॾो हुयो जो इन मंझि 15 मुल्क ॿिया ठही विया। हाणे इन मंझि कहिड़ा 15 मुल्क ठही विया, उन्हनि जी मां लिस्ट तव्हांखे ॾियां थो या तव्हां सां जेको नाला शेयर कयां थो पियो। हाणे उहो छाजे करे टुटो हुयो? ॾिसो सम्झो, जेको रशिया आहे या जेको पहिरियों USSR हुयो, जंहिंजा हे सभु मुल्क बि शामिल हुया। हिते आहे रशिया जेको हिन वक़्तु करंट आहे, ऐं हे जेके आहिनि सभु सेंट्रल एशिया वारा मुल्क, इहे सॼो मिली करे छा हुयो? USSR। हाणे हिन जो जेको जेके समुंड आहे उहो तक़रीबन साल में 10 महीना बर्फ़ रहंदो आहे, आइस, यानी कि ॼमियल रहंदो आहे। सिर्फ़ु 2 महीना जेको आहे सो उहो खुलियल रहंदो आहे, यानी कि उहो पाणी जी सूरत में रहंदो आहे। हाणे जेका बि दुनिया जी आमदोरफ़्त हूंदी आहे, जेके जंगियूं विड़ियूं वेंदियूं आहिनि, उन्हनि में जेका बहरी जहाज़ हूंदा आहिनि उन्हनि जी वॾी अहमियत हूंदी आहे। जेका बि ट्रांसपोर्ट हूंदी आहे, तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ो कंटेनर खणी वञण में असांजो केतिरो ख़र्चो लॻंदो आहे। लाहौर खां जेकॾहिं कराची खणी वञूं, पर तव्हां ॾिठो हूंदो जेका हिकिड़ी वॾी शिप हूंदी आहे उनजे अंदरि उनजे मथां 200 300 अहिड़ा कंटेनर जेके आहिनि सो लोड थियल हूंदा आहिनि, छो जो पाणी जे मथां सॼो वज़न हूंदो आहे न। सो इन करे जेका समुंड हूंदो आहे उहो वॾो अहम हूंदो आहे। हाणे उर्दू में हिनखे चवंदा आहिनि गरम पानी। ठीकु आहे, गरम पानियों तक रसाई के लिए। जेका रशिया हुई या USSR हुई उहा गरम पानी तक उर्दू में लिखंदा आहिनि, या जंहिं बुक में मां पढ़ियो त उन में हुयो त गरम पानी तक रसाई हासिल करना चाहती थी। हाणे गरम पानी बेसिकली छा आहे? समुंड जेको हुयो उहो हिते किथे हुयो? असां वटि पाकिस्तान में। हिते कहिड़ो? अरेबिक समुंड। हाणे रशिया खां जेकॾहिं असां हलूं था पिया त हिते विच में जेके बि इहे मुल्क हुया, यानी कि आज़रबाईजान, काज़किस्तान, किर्गिज़िस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमानिस्तान, उज़्बेकिस्तान, इहे सभु छा हुया? लैंड लॉक्ड कंट्रीज़ हुया, छो जो इन्हनि में समुंड न हुयो।
जेको रशिया पाण हुयो, जेको यानी कि टॉप हिसो हुयो, उनजो मां ॿुधायोमांव तक़रीबन साल में 10 महीना जेको आहे सो बर्फ़ रहंदी, सिर्फ़ु 2 महीना आमदोरफ़्त जारी हूंदी। सो हे त उनजो सॼो मुल्क हुयो। हाणे विच में अचनि पिया सिर्फ़ु 2 मुल्क, हिकिड़ो अचे पियो अफ़गानिस्तान, उहो बि ख़ुदि लैंडलॉक कंट्री हुयो। उन खां पोइ हुयो पाकिस्तान, जंहिं ते इन जी नज़र हुई। यानी कि ईअं खणी चऊं तव्हांखे मां ॿिए पेज ते सम्झायां त हितां जेको आहे सो हे हुयो USSR, ठीकु आहे, यानी कि इन में हे सॼो रशिया हुयो, ठीकु आहे, ऐं हे जेको आहे काज़किस्तान, उज़्बेकिस्तान, ताजिकमानिस्तान इहे सभु हुया। हिते जेको आहे सो हुयो अफ़गानिस्तान। हाणे हे सभु त इन जा हिसो हुयो, या ईअं खणी चओ हे बि इन्हनि में असां लिखूं था पिया। हिते हुयो अफ़गानिस्तान, ऐं हिते छा हुयो, पाकिस्तान हुयो, ऐं हिते छा हुयो, अरेबिक सी हुयो। हाणे उनखे बेसिकली हिते हे जेको आहे गरम पानी तक रसाई, यानी कि उनखे हे समुंड खपे पियो, त जीअं हितां पंहिंजी जेका बहरी जहाज़ हुयो या जेका आमदोरफ़्त हुई या तिजारत हुई उहा कंटिन्यू करे सघे। हाणे यानी कि हे सभु जा सभु लैंडलॉक कंट्रीज़, सिर्फ़ु हे पाकिस्तान जेको हुयो इहो छा हुयो, लैंडलॉक कंट्री न हुयो, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिते रशिया पहुची पियो वञे त इहो अमेरिका जे लाइ वॾो ख़तरो हुयो। हिकु त हिन जी तिजारत वधी वञे हा, ऐं जेका हिन जी बहरी जहाज़ हुयो, बहरी जंगी जेका फ़ौज हुई, उहा छा थी वञे हा, ताक़तवर थी वञे हा। पोइ इन करे हिन छा कयो, हे त सॼा हिन जा पंहिंजा इलाइक़ा हुया, उन अफ़गानिस्तान खे फ़तह करणु शुरू कयो। हाणे अफ़गानिस्तान में जीअं फ़तह थियो, हाणे अचूं था पिया त इहा जेको आहे सो सोवियत वार बि चयो वेंदो आहे इनखे, ठीकु आहे। इहा ज़ियाउल हक़ जे दौर में विड़ी वई हुई। हाणे मां तव्हांखे हिन पूरो बैकग्राउंड सम्झायां थो पियो। हाणे अफ़गानिस्तान में त इहा जंग हले पई, हिननि जी जेका आर्मी हुई, हे सॼो हुनजो पंहिंजो एरिया हुयो। जेका रशिया जी आर्मी हुई या USSR जी आर्मी हुई, उहा हिते लही आई। हाणे हुयो पाकिस्तान जो नेक्स्ट वारो। पाकिस्तान खे इहा ख़बर हुई त हे अफ़गानिस्तान फ़तह करण खां पोइ नेक्स्ट पाकिस्तान फ़तह कंदो, त जीअं हिते समुंड ताईं रसाई हासिलु करे सघे। ऐं अमेरिका उन वक़्तु जेको आहे उनजे टकर जो हुयो, यानी कि जेके कोल्ड वार चवंदा आहियूं, सर्द जंग, यानी कि डायरेक्टली पाण में न विढ़ंदा हुया, जेके उनजा मोहरा हुया उन्हनि जे थ्रू विढ़ंदा हुया। हाणे पाकिस्तान जो बि इहो मफ़ाद हुयो त रशिया खे हिते ई रोकिजे, ठीकु आहे, ऐं अमेरिका जो बि मफ़ाद हुयो त जेको आहे सो रशिया तबाह थिए। पोइ अमेरिका छा कयो, ज़ियाउल हक़ उन वक़्त में जेको कुमरान हुयो, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जी मुखालफ़त हुई, जेको आहे भुट्टे साहिब खे हिन शहीद करे आयो हुयो, पर अमेरिका हिन जी सपोर्ट कई, छो जो हिन हामी भरी हुई त तव्हां असांखे असलो सपोर्ट कयो, प्रोवाइड कयो, त असां रशिया सां USSR सां हिते विढ़ंदासीं। पोइ हिननि छा कयो, जेका इहा जंग हुई उनखे इस्लाम जो नालो ॾिनो, यानी कि इस्लामी जंग। हुअ ख़बर हुई त एतिरा माण्हू किथां अचनि विहण जे लाइ, जेके रशिया जा माण्हू, सॉरी अफ़गानिस्तान जा माण्हू हुया, उन्हनि खे बि पंप कयूं त भाई हिकिड़ो ग़ैर मुस्लिम माण्हू जेको आहे मुल्क आहे, उहो इस्लामी मुल्क जे मथां हमलो करे थो पियो। पाकिस्तान जे अंदरि बाक़ाइदा पेड कंपेन हलाई वई। हाणे जेकॾहिं अमेरिका डायरेक्ट पैसा ॾे हा त असांजे लाइ मसइलो थिए हा। सो इन में हुया 3 पार्टनर। हिकिड़ो हुयो पाकिस्तान, उनजो मफ़ाद कहिड़ो हुयो, त उहो चाहे पियो त मुंहिंजी जंग या मुंहिंजो इलाइक़ो जेको आहे महफ़ूज़ रहे। ॿियो हुयो अमेरिका, जेको चाहे पियो त रशिया टुटे या हेसि ताईं न पहुचे, न त उहो वधीक ताक़तवर थी वञे हा। ऐं सऊदी अरब खे हिन में इन्वॉल्व कयो वियो। सऊदी अरब खे छा कयो वियो त इनखे जेको आहे सोचो, जेको अमेरिका जो उहो हामी हुयो, उनखे इहो चयो वियो त भाउ तूं हिते पैसो इंजेक्ट कर। हिन पैसो इंजेक्ट कयो ऐं हिते बाक़ाइदा कंपेन हलाई वई, ऐं जिहाद जे नाले ते माण्हुनि खे तयारु कयो वियो। उहे जिहाद जे नाले ते तयारु थी करे, ऐं तव्हांखे यादि हूंदो जॾहिं ज़ियाउल हक़ जो दौर हुयो, उनखां पोइ बि यानी कि 1991 में वञी करे USSR जेको आहे टुटी वियो आहे, तबाह थियो आहे, ठीकु आहे। पोइ छा थियो, जो हिन हे पंहिंजो वजूद बरक़रार न रखी सघियो, यानी कि आर्मी या जेका फ़ौजी हुया, जवान हुया, या ईअं सम्झो मेन पावर जेको हुयो, इहो पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जो यूज़ थिए पियो। पैसो सऊदी अरब ख़र्च करे पियो, ऐं वेपन जेको आहे या असलो जेको आहे अमेरिका ॾिए पियो। सो अहिड़े तरीक़े सां जेका रशिया हुई, उन सां हिननि 3 मुल्कनि मिली करे ऐं जेको आहे सो हिते हुन सां जंग कई, ऐं बदिले में जेको रशिया हुयो पंहिंजो वजूद बरक़रार न रखी सघियो, ऐं 15 टुकड़नि में विराइजी वियो। क्वेश्चन जेकॾहिं अचे त USSR जेको आहे वाज़ डिवाइडेड या वाज़ डिस्ट्रीब्यूटेड या जेको आहे वाज़ डिज़ॉल्वड इन हाउ मेनी कंट्रीज़, त तव्हांजो जवाबु हूंदो 15, ठीकु आहे। कहिड़ा कहिड़ा 15 कंट्रीज़ हुया, उनमें सभिनि खां पहिरियों आहे कहिड़े साल में थियो हुयो, इहा जंग हली 1988 खां सोवियत वार जी ॻाल्हि कयूं था 1991 ताईं, ठीकु आहे। अच्छा, इहो कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में विराइजी वियो हुयो, साॻा इहे जेके मां तव्हांखे पढ़ाया आहिनि, आज़रबाईजान, ठीकु आहे, तुर्कमानिस्तान, अच्छा, किर्गिज़िस्तान, काज़किस्तान, लाओस, लेटविया वाट एवर इट इज़ कॉल्ड, लिथुनिया, ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ मालडोवा, शायदि नालो अथसि मालडोवा, ऐं उनखां पोइ रशिया पाण, ऐं बेलारूस, ऐं यूक्रेन, ठीकु आहे। हाणे अहिड़े तरीक़े सां हे टोटल जेके आहिनि सो 15 मुल्क हुया, हिकु अधु शायदि रहिजी वियो हुजे। टोटल 15 मुल्कनि में USSR विराइजी वियो। कॾहिं विराइजी वियो? 1991 में,
ठीकु आहे, सोवियत वार खां पोइ किथे अफ़गानिस्तान में टुकड़ा टुकड़ा थी वियो। सो इहो हिन जो हिस्टोरिकल बैकग्राउंड हुयो। हाणे जेके जेके शयूं असां पढ़ी आया आहियूं उन्हनि खे पाण रिपीट कयूं था पिया। त दुनिया में 7 कॉन्टिनेंट आहिनि, उन्हनि में जेके कंट्रीज़ हुया, नंबर ऑफ़ कंट्रीज़ हुया, उहे असां पढ़ी आयासीं। उन खां पोइ असां एशिया जे बारे में डिस्कस कयोसीं, त उन में टोटल जेके आहिनि सो 49 जेके आहिनि उहे मेंबर कंट्रीज़ आहिनि, हिकु उन जो ऑब्ज़र्विंग स्टेट आहे, ऐं 5 जेके आहिनि उन जा सेल्फ क्लेम्ड या सेल्फ प्रोक्लेम्ड स्टेट्स आहिनि, टोटल 55 थियनि था पिया। उहा आबादी जेको आहे सो लैंड जी 30% एरिया ते आहे, ऐं जेकॾहिं टोटल अर्थ जी ॾिसूं त 8.7 एरिया ते जेको आहे सो एशिया आहे। टोटल पॉपुलेशन 60% एरिया खे कवर करे थी पई। उन में लैंडलॉक कंट्रीज़ जेके आहिनि उहे 12 आहिनि, ठीकु आहे। ऐं उहे लैंडलॉक कंट्रीज़ कहिड़ा आहिनि, उहे सेंट्रल एशिया वारा आहिनि, जेके USSR जे टुटण खां पोइ जेके आहिनि सो वजूद में आया हुया। USSR जॾहिं टुटो हुयो त घणा उन मां मेंबर कंट्रीज़ ठहिया, या उन मां घणा मुल्कनि में उहो टुटी वियो, 15 मुल्कनि में ठही वियो। सो इहो ओवरऑल हिकिड़ो बैकग्राउंड हुयो। अच्छा, 5 जेके इन जा जेके अदर स्टेट्स आहिनि या जेके ऑब्ज़र्विंग स्टेट्स आहिनि, जंहिंखे US जेका UNO या यूनाइटेड नेशंस ऑर्गेनाइज़ेशन नथी मञे, उन्हनि में कहिड़ा कहिड़ा आहिनि? ताइवान, ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ नॉर्थ या नॉर्दर्न साइप्रस। अच्छा, उन खां पोइ आर्टसेख या वाट एवर इट इज़ कॉल्ड, मूंखे हिननि जी उहो नथी अचे, सिर्फ़ु यादि करे छॾिया आहिनि। अबखाज़िया। अच्छा, 1 2 3, ऐं उन खां पोइ आहे चोथों हिन जो आहे साउथ ओसिलिया। ठीकु आहे। हाणे हे 5 जेके आहिनि इन जूं छा आहिनि, जेके UN यूनाइटेड नेशंस में रजिस्टर्ड न आहिनि मेंबर, इहे आहिनि। इहे बि तव्हांखां पेपरनि में पुछी सघनि था पिया। अॼु असां एशिया जे बारे में पढ़ियोसीं। सुभाणे पाण इनशाला कोशिशि कंदासीं त यूरोप ऐं अफ्रीका ॿई हिकिड़े ॾींहं में कवर कयूं। वरी नेक्स्ट डे ते पाण कोशिशि कंदासीं नॉर्थ अमेरिका ऐं साउथ अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया बि, बल्कि 3 ॾींहंनि में जीअं असांजा सभु कॉन्टिनेंट कवर थी वञनि, त यानी कि उनजी पॉपुलेशन या उनजी एरिया जेको आहे केतिरे % एरिया ते उहा आहिनि, पॉपुलेशन में उन्हनि जी केतिरी % आहे, लैंडलॉक कंट्रीज़ कहिड़ा आहिनि, या ईअं ई जेके अहम हिस्टोरिकल इवेंट्स हूंदा या जेके वार्स हूंदियूं, पाण उहे बि डिस्कस करे वठंदासीं। जीअं ओवरऑल मैप जे बारे में, जोग्राफी जे बारे में तव्हांजी सॼी जेको आहे नॉलेज थी वञे। उन खां पोइ असां जेके अहम सी आहिनि दुनिया जे विच में, अच्छा जेको हे इंपॉर्टेंट ॻाल्हि ई जेका ज़हन में अची वई तव्हांखे मां ॿुधायां, त जेके हे सेंट्रल एशिया में जेके कंट्रीज़ आहिनि न, इन्हनि जे विच में बेसिकली हिते कैस्पियन सी लॻे थो। हाणे पहिरियों इन्हनि खे जेको आहे सो कैस्पियन सी खे समुंड सम्झो वेंदो हुयो, ठीकु आहे। पर हाणे छो जो करे हे चारईं पासनि ॾांहुं पाण मुल्कनि सां जेको आहे सो सराउंड थियल आहे, हे चइनी पासनि ॾांहुं मुल्कनि सां सराउंड थियल आहे, ऐं जेको इन करे इनखे, अच्छा पहिरियों मां तव्हांखे डिस्कस बि करे आयो आहियां त कैस्पियन सी आहे लार्जेस्ट लेक इन द वर्ल्ड। तव्हांजे जेकॾहिं पेपर में क्वेश्चन अचे लार्जेस्ट लेक इन द वर्ल्ड कहिड़ी आहे, त तव्हां कैस्पियन सी खे टिक कंदो। छो जो करे इहा बेसिकली हिकिड़ी नालो त सी, त जॾहिं असांजी साइंस एतिरी इवॉल्व न थी त असां हिनखे सी सम्झंदासीं। पोइ असां जेके साइंटिफिक रीज़न्स ऐं जेके असां जेके स्टैंडर्ड ठाहियासीं उन मुताबिक़ असांजी जेका कैस्पियन सी आहे उहो छा थी वई, लेक साबित थी वई। जेकॾहिं क्वेश्चन अचे लार्जेस्ट लेक इन द वर्ल्ड, हिनखे टेक कंदो। जेकॾहिं अचे लार्जेस्ट फ्रेश वाटर लेक, त पोइ लेक सुपीरियर आहे, उनखे टिक कंदो। लेक बेकाल बि चयो वेंदो आहे, कुझु किताबनि में अचे थो लेक सुपीरियर बि अचे थो पियो, ठीकु आहे, पर बहितर ऑप्शन हे आहे लेक सुपीरियर। अच्छा, सेकेंड जेको आहे सो शायदि इहा लेक बेकाल आहे, यानी कि मिठे पाणी जी जेका लेक आहे उहा लेक सुपीरियर आहे वॾे में वॾी। ऐं जेकॾहिं सिर्फ़ु इहो हुजे त लार्जेस्ट लेक इन द वर्ल्ड त कैस्पियन सी खे। सो तव्हांखे इहो पॉइंट ॿुधायां पियो त जेके बि इहे लैंडलॉक कंट्रीज़ आहिनि, इन्हनि जे विच में हिते कैस्पियन सी अचे थो पियो। पर कैस्पियन सी छो जो करे नाले में त सी आहे, पर असल में इहा आहे लेक। इन करे असां हिननि खे लैंडलॉक्ड कंट्री चवंदा आहियूं, छो जो हिन सां को बि समुंड टच नथो थिए। कॾहिं कॾहिं थी थो, कुझु माण्हू जेको मिसपरसेप्शन हूंदो आहे त भाई हिन सां सी त टच थिए थो, बेसिकली इहे सी न आहे। तव्हांखे मां ॿुधायां त हे छा आहे, लार्जेस्ट लेक इन द वर्ल्ड आहे। सो अॼु लाइ एतिरो खोड़ आहे। सुभाणे पाण इनशाला अफ्रीका ऐं यूरोप खे कवर कंदासीं। थैंक यू सो मच। अच्छा, बाक़ी जेके हिन टाइप जा क्वेश्चन आहिनि न, जस्ट अ मिनट, हे तव्हांखे कढी करे ऐं डेली बेसिस ते न्यूज़पेपर मां कढी करे ऐं तव्हांखे हीअं प्रोवाइड कंदासीं PDF जी सूरत में बि ऐं क्वेश्चन जी सूरत में बि। हाणे बेसिकली हे छा हूंदो आहे, हिननि में कुझु सम्झाइण जी ज़रूरत न हूंदी आहे, हे सिर्फ़ु तव्हांखे यादि करणा हूंदा आहिनि। जीअं हाणे ॾिसो न, ज़ारा रदरफोर्ड इज़ द यंगेस्ट वुमेन टू फ्लाई सोलो अराउंड द वर्ल्ड। हाणे इहो तव्हांखे जेको आहे सो पाण खे यादि करिणो पवंदो, इनखे कुझु सम्झाइण जी ज़रूरत न आहे। त उहा औरत जंहिं यंगेस्ट जेको आहे सो फ्लाई कयो हुयो पूरी दुनिया में, उनजो नालो छा आहे, ज़ारा आहे। इन में कुझु सम्झाइण जी ज़रूरत न आहे, तव्हांखे यादि करिणो पवंदो। कहिड़े मुल्क जी हुई उहो असां लिखी छॾंदासीं पिया, ईअं तव्हांखे हलवो ठाहे करे ॾींदासीं। ब्रसल्स जी हुई, उनजो कैपिटल छा आहे, बेल्जियम आहे, उनजी करंसी छा आहे, यूरोप आहे। यानी जंहिंजी ॻाल्हि निकिरंदी उनजो बैकग्राउंड पाण पढ़ंदा ईंदासीं, ठीकु आहे। सो हिन टाइप जा क्वेश्चन हे जेके 1 फरवरी खां 4 फरवरी आहे,
ये तव्हांखे मां PDF जी फॉर्म में मोकिले छॾियां थो। हिननि खे मुंहिंजे ख़्याल में वधीक घणो डिस्कस करण जी ज़रूरत न हूंदी आहे, हे सिर्फ़ु तव्हां जेको आहे सो ॾिसी वठंदो या यादि करे वठंदो, ठीकु आहे। कोशिशि कंदा त हिननि खे बि मां एक्सप्लेन कयां, पर हिननि में घणो एक्सप्लेन करण जी ज़रूरत न हूंदी आहे, छो जो हिननि जो बैकग्राउंड अहिड़ो को न हूंदो आहे जेको सम्झण जी ज़रूरत हुजे। ईअं सम्झो कि जेके स्टेट टाइप या टोकन टाइप क्वेश्चन हूंदा आहिनि जेके तव्हांखे सिर्फ़ु मेमोराइज़ करणा हूंदा आहिनि, पोइ बि मां हिननि ते हिकिड़ो वीडियो अलॻि सां ठाहे वठंदुमि। थैंक यू सो मच।